नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क जीअं नई मुहर्रम हराम जे हवाले सां मजलिसन ऐं जलूस कढण जो सिलसिलो जारी है। इन मौक़े ते पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते पाबंदी, जॾहिं त मोबाइल फ़ोन इंटरनेट सर्विस बि मुअतल। शहर में मेट्रो बस सर्विस भी जुज़वी तौर ते बंद है। जलूसन तरफ़ां वेंदड़ रस्तनि खे कंटेनर ऐं कुंडीदार तारूं लगाए सील कया विया आहिनि। सिक्योरिटी खे यकीन बणाइण जे लाइ अचण वञण वारे रस्तनि ते वॉक थ्रू गेट लगाया विया आहिनि। हर ईंदड़ वेंदड़ शख़्स जी तलाशी वरिती पई वञे। जलूसन जी हेलीकॉप्टर सेफ्टी सिटी कैमरा ड्रोन कैमरा वीडियो ज़रिए निगरानी कई पई वञे। जलूसन जे रस्तनि में ईंदड़ इमारतनि ऐं घरनि जी छितनि ते स्पेशल कमांडो मुक़ररु कया विया आहिनि। जलूसन जे रोडनि ते फौरी तौर ते तबी इमदाद पहुचाइण जे लाइ एम्बुलेंसूं बि मौजूद आहिनि। उन सां गॾोगॾु पाणी वारे टैंकर्स भी मौजूद आहिनि, जेके सफ़ाई सुथराई जे इंतजामनि खे यकीनी बनाए रहा है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।